अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। घड़ुआ भगवत घोरियो पाणा हुआ हिजाब, वाजट वजे वजूद में रहियो रूह रबाब, साहिड़ रिय सवाब आम खणो ये घोरियां। भलारे बिट धणी जे भलारे बैत सां मुझो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं जंहिं माग ॿुधिजी पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 26 नवंबर 2021 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। असां वटि इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो वाक़िया थियनि था ऐं गुज़री वञनि था, कामेटियूं बि क़ाइमु कयूं वञनि थियूं, पर नथी थिए त सिर्फ़ु जांच नथी थिए। माज़ी में नायरा रिंदे निमरता वारा वाक़िया बि ईअं ई मदफ़ून थी रहिजी विया, जिन जी कॾहिं बि किथे का जांच थी नाहे सघी। हर दौर में ज़रूरत इहा बि रहे थी त अहिड़नि वाक़िअनि जी जांच थियणु खपे। न सिर्फ़ु जांच थिए, पर उहा जांच जेका बिल्कुलु अणधुरी हुजे। चांडका में पुरअसरार नमूने फ़ौत थी वियल नौशीन शाह जी सुर्गन सां तदफ़ीन कई वई। संदसि वालिद अदालती जांच जो मुतालबो बि कयो आहे। जनाज़े निमाज़ बाद मोहम्मद मुराद क़ब्रिस्तान में संदसि मड़ मिटे माउ हवाले थी वियो। हुन जे वालिद हिदायत शाह चयो त शक आहे त धीअ खे क़त्ल करे ख़ुदकशी करार ॾिनी पई वञे, अदालती जांच कराई वञे, धीअ जे रूममेट खे जांच में शामिल कयो वञे। हूअ सुबुह जो 5 वॻे ॿिए कमरे में छो वञी सुती, जॾहिं त सिविल सोसाइटी पारां बि इहो ई मुतालबो कयो वियो आहे त शफ़ाफ़ अदालती जांच कराए असल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। सिंधी असेंबली में पिणु नौशीन शाह जे आपघात वाक़े जी जांच जो मुतालबो कयो वियो। नौशीन जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधिरी थियण बावजूदि वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल थी नाहे सघियो। नौशीन जो पीउ हिदायतुल्ला केस दाख़िल कराइणु चाहे त सहकार कंदासीं, अहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे SSP। जॾहिं त वाक़े ख़िलाफ़ साञा हवंद पिणु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। काल्ह शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, कॉलेज जे गेट ताईं रैली कढी वई। STP जसकम जसाफ़ ऐं ॿियनि तनज़ीमनि जे अॻुवाणनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरा कया ऐं मुतालबो कयो वियो त वाक़े जी जांच करे हक़ीक़तूं मंज़र आम ते आंदियूं वञनि। शागिर्दियाणी जी पोस्टमार्टम रिपोर्ट पधिरी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त नौशीन जो मौत साह ॿुसारजण सबबु थियो। शागिर्दियाणी जे फिफड़नि में रत जा निशान मिलिया आहिनि। ॻिची ते पिणु निशान आहे। नौशीन काज़मी जे जिस्म ते तशद्दुद जे निशान बाबति रिपोर्ट में को ज़िक्र थियल नाहे। नौशीन जी ॻिचीअ ते 25 सेंटीमीटर डिघो ऐं 1 सेंटीमीटर वेकिरो निशान पिणु मिलियो आहे। अवामी तहरीक मुतालबो कयो आहे त निमरता ऐं नायला रिंद सां इंसाफ़ थिए हा त नौशीन जो लाश न मिले हा। जागीरदारी निज़ाम सां मुक़ाबिलो करे तइलीमी इदारनि में ईंदड़ नियाणियुनि खे रोकियो वञे थो। रसूल बशीर ख़ासकली चयो आहे त नौशीन वाक़े जी जांच लाइ अदालती कमेटी क़ाइमु कई वञे। ॿिए तरफ़ सिंध हाई कोर्ट चयो आहे त असां सां गेम न खेॾो, सिंध जी अधु ज़मीन ते कब्ज़ा आहिनि। सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जी कब्ज़ा ख़त्म कराइण बाबति रिपोर्ट रद्द कई वई। कब्ज़ा ख़त्म कराए 1 महीने में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। सीनियर मेंबर खे छंड पटींदे चीफ जस्टिस चयो त कंडनि जूं तस्वीरूं लॻाए बेवकूफ़ बणाइण जी कोशिशि कयो था। मुंशी आहियो, बाबू आहियो, किलरक आहियो, तव्हां छा आहियो? जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स ॾींदे चयो त हैदराबाद, लाड़कानो, सखर ऐं बेनज़ीराबाद में को केस न आहे, सॼी कराची ते कब्ज़ो आहे ऐं रुॻो 9 केस आहिनि।
हुन चयो त छा हैदराबाद में कब्ज़ा न आहिनि। चीफ जस्टिस पुछियो त सॼो हैदराबाद इनक्रोचड आहे। जस्टिस काज़ी अमीन जो चवणु हो त अव्हां माफ़िया सां मिलियल आहियो। जॾहिं त थरपारकर में डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई ऐं इस्पताल खे सहूलियतूं ॾियण जो पिणु हुकुम ॾिनो वियो। चीफ जस्टिस चयो त थर में माण्हुनि खे जानवरनि जियां मरण लाइ छॾियो वियो आहे। ख़राब हालत आहे, इलाज सारे माण्हू पिया आहिनि। सेक्रेटरी लेवल जा जेतिरा ऑफिसर आहिनि सभु मिठी अस्पताल वञनि इलाज लाइ। अव्हांखे परवाह न आहे, ॿारड़ा मरी रहिया आहिनि। सेक्रेटरी साहिब अव्हां खां अॻु वारनि बि कुझु न कयो, अव्हां खां पोइ वारा बि इनशाला कुझु बि न कंदा। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था नाम्यारे लेखक एजाज़ मंकी जो मज़मून जंहिंजो उनवान आहे तब्दीली जी मुॾी काती। इमरान ख़ान अपोज़िशन में हूंदे घटि में घटि हिकु ॻाल्हि सही कई हुई। हुन चयो हो त जॾहिं बि ॿिया ॾिसंदा आहिनि त हुकूमत आवाम खे पीड़े रही आहे त उहे बि उन रस्ते जा राही थी पवंदा आहिनि। हूं त इमरान ख़ान इहा ॻाल्हि करप्शन जे सिलसिले में कई हुई ऐं हिन महल बि मुल्क में करप्शन आहे त उनजो मतिलबु हुकूमत पाण बयानु करे। पेट्रोल पंप एसोसिएशन पारां जीअं लीटर ते फ़ाइदो वधाइण लाइ हड़ताल कई वई आहे, उन मां साफ़ पधिरो आहे त पेट्रोल पंपनि जा डीलर जॾहिं ॾिसनि था त हुकूमत अवाम खे उबतो सुबतो करे कमंद वांगुरु पीड़े रही आहे त हूअ उनजो फ़ाइदो छो न वठनि। जॾहिं त ॿियनि मुल्कनि जी भेट में ऐं ख़ासि तौरु असांजे पाड़ेसरी मुल्क जे हवाले सां असांजा पेट्रोलियम डीलर वधीक फ़ाइदो वठी रहिया आहिनि, पर लाल जो पेट कॾहिं बि भरिजी नथो सघे। उहो ई सबबु आहे त हूअ वधीक मुनाफ़ो कमाइण लाइ हड़ताल जहिड़े तरीक़े खे इस्तेमालु करण खां बि न मुड़िया आहिनि। उन करे अवाम हिकु ॾींहं में एतिरो त भोॻियो आहे जो हाणे शायदि हू पेट्रोलियम जे अघनि ते अघु जियां दाहूं कूकूं न करे। चवंदा आहिनि त सूर जो हिकु इलाजु इहो बि हूंदो आहे त उनजे मिक़दार में इज़ाफ़ो करे छॾिजे। छा सरकार साॻे फार्मूला ते अमल करे रही आहे? ज़ाहिर आहे त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुकूमत कॾहिं बि तस्लीम न कंदी, पर हक़ीक़त इहा आहे त हिन महिल अवाम खां वधियल अघु विसरी विया आहिनि ऐं हर क़ीमत ते सिर्फ़ु पेट्रोलियम जी दस्तियाबी चाहे थो। पेट्रोल डीलरनि जो उहो अमल सही न आहे, उहो मौक़िफ़ त हुकूमत जो बि आहे, पर हुकूमत जो फ़र्ज़ु रुॻो उहो न आहे त कंहिं बि ग़लति शइ जी मज़म्मत करे ऐं पोइ पाण खे फ़र्ज़ खां आजो सम्झे। हुकूमत उन लाइ वजूद में न ईंदी आहे। उहो कम न रुॻो सियासी पार्टियूं ऐं मीडिया पर अवाम बि कंदो आहे। पर अवाम जी अहिड़ी तनक़ीद सां समाज या मुल्क जे मथां कहिड़ो असरु पइजी सघे थो। जंहिं मुल्क में मुतालबनि जी महिता लाइ बुख हड़तालनि खां वठी पाण खे बाहि ॾेई साड़ण ताईं सख़्तु तरीन एहतिजाजी अमलनि जो को खड़तेल न निकिरंदो हुजे, उन मुल्क में रुॻो मज़मत सां छा थी सघे थो। हुकूमत बि जेकॾहिं अवाम वांगुरु बेवस आहे त पोइ हुकूमत जे हुजण जो इख़लाक़ी जवाज़ कहिड़ो आहे? छा हुकूमत खे मालूम न आहे त ज़रूरी शयुनि जे सिलसिले में हड़ताल करण जो मतिलबु छा हूंदो आहे? हुकूमत ऐं इदारनि जे विच में ख़्यालनि ऐं मुतालबनि जी ॾे वठि त हलंदी रहंदी आहे, पर उन मां कुझु हड़ हासिल न थी सघंदो आहे त पोइ इदारा अॻियों क़दम खणण ॾांहुं वधंदा आहिनि। उहो सरकार जी सम्झ ऐं हासिलात ते हूंदो आहे त उहा कहिड़ी रीति अवाम जे हक़नि जी हिफ़ाज़त करे थी। जेकॾहिं हुकूमत उन सिलसिले में सुभारी थी न थी सघे त उनखे कॾहिं बि बहितर हुकूमत चई नथो सघिजे, छो त उहो हुकूमत जो अवलीन फ़र्ज़ु हूंदो आहे त उहा मामरनि खे एतिरो बिगड़जण न ॾे जिन सां माण्हू तमामु सख़्तु मुश्किल में अची वञे। जेकॾहिं अवाम जी तकलीफ़ में अचे थो त सरकार जे किरदार ते सुवाल पैदा थियणु लाज़मी बणिजी वेंदो आहे। हुकूमत इहो चई बि सघे थी त हड़ताल हर इदारे या गुरोह या फ़र्द जो जमहूरी हक़ हूंदी आहे, पर अहिड़ो मौक़िफ़ पेश करण खां अॻु में सरकार खे सम्झणु घुरिजे त कुझु शयूं बिना ज़रूरी नोय जूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे सिलसिले में को बि समझौतो करणु मुश्किल हूंदो आहे। उन हवाले सां पेट्रोलियम बि हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंसां पूरे समाज जी चुरपुर ख़तमु थी वञे थी। हिन वक़्तु तेल बदिरां इंसानी ज़िंदगी जी सरगर्मी जो तसवुर बि नथो करे सघिजे। अहिड़ी सूरत हाल में हुकूमत पेट्रोल डीलरनि खे इन मक़ाम ताईं कीअं थी वञणु ॾेई सघे जो हू हड़ताल कनि। हर शइ जे हवाले सां त न, पर ज़रूरी शयुनि जे हवाले सां कुझु इस्मनि जे सिलसिले में हड़ताल आख़िरी हथियार जा हूंदी आहे। कंहिं बि आम जंग में आख़िरी हथियार हलाइण जी इजाज़त न हूंदी आहे।
छो त हर जंग या मोर्के जो हथियार अॻु में सोचियल सम्झियल ऐं जंग विढ़ंदड़ धुरियुनि जे ज़हन में साफ़ हूंदो आहे। उहो ई सबबु आहे त परवीन शाकिर पंहिंजे हिकु शेर में लिखियो आहे, जंग का हथियार तय कुछ और था, तीर सीने में उतारा और है। हर इदारे जो को न को मसइलो या मुतालबो हूंदो आहे, पर पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ जॾहिं हसास शयुनि खे हलाइण वारा इदारा उन्हनि हरकतनि ते लही अचनि त उनजो साफ़ मतिलबु इहो हूंदो आहे त उन्हनि इदारनि हुकूमत जो पाणी कछे वरितो आहे। हुकूमत इन ॻाल्हि खे क़बूल न कंदी ऐं हुकूमत ही क़बूल करण या न करण सां को फ़र्क़ु बि नथो पवे। पर इहा हक़ीक़त आहे त जहिड़ी रीति TLP एहतजाज करे न रुॻो पाण खे क़ानूनी तरह क़बूल कराए वई, पर हुकूमत खे हिसाए हुन पंहिंजे सरवाण खे बि आज़ादु कराए वरितो, अहिड़ी रीति पूरे मुल्क खे उहो पैगाम मिली वियो त हीअ हुकूमत एहतजाज खे न त पंहिंजी सलाहियत सां रोके सघे थी ऐं न वरी उन जे दबाव खे बर्दाश्त करे सघे थी। उहो ई सबबु आहे त हिकु तरफ़ मुख़ालिफ़ धुर जी दिलि खे आथत मिली आहे ऐं ॿिए तरफ़ हुकूमत खां पंहिंजा जाइज़ तोड़े नाजाइज़ मुतालबा मञाइण लाइ हड़ी क़ुवतूं मैदान में लही पियूं आहिनि। उहा केतिरे न अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पेट्रोल डीलरनि हुकूमत खां जेको मुतालबो कयो आहे उहो अहिड़ो न कयो आहे जंहिंसां हुकूमत जे मथां कोई बार पवे। पेट्रोल डीलरनि खे पतो आहे त हुकूमत उन्हनि जो अहिड़ो मुतालबो कंहिं बि सूरत क़बूल न कंदी, छो त हुकूमत जे मथां अंदरूनी तोड़े ॿाहिरीं क़िस्म जा तमामु घणा दबाव आहिनि। इक़्तिसादी हवाले सां त हुकूमत जे मथां IMF खां वठी नामालूम क़ुवतनि ताईं ख़बर न आहे त कंहिंजा दबाव आहिनि। उन सूरत हाल में हुकूमत जे खीसे में हथु विझण त पेट्रोलियम डीलरनि खे बि मुश्किल महसूसु थिए थो। उन करे उन्हनि अहिड़ो मुतालबो कयो आहे जंहिंजो बार अवाम जे कुल्हनि मथां पवंदो ऐं उन बारे में उन्हनि खे बि मालूम आहे त हुकूमत खे पंहिंजी मक़बूलियत ऐं गैर मक़बूलियत जी एतिरी घणी परवाह न आहे। उन करे हूअ हुकूमत खे तंग कनि था त कंहिं रीति उन्हनि खे बि उहो हक़ ॾिनो वञे त अवाम जे मथां उहे बि पंहिंजे मफ़ाद जो बार वधाए सघनि। उन्हनि खे बि पतो आहे त अवाम जो मुफ़ाद यतीम ॿार जो मथो आहे ऐं उन ते कोई बि पंहिंजी बाक़ी हलाइण जी प्रैक्टिस करे सघे थो। उन करे हुकूमत जे मथां हड़ताल जो दबाव विधो वियो आहे ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त न रुॻो हुकूमत पर रियासत पाण बि एतिरो ज़ख़ीरो न आहे जो उहा पेट्रोल डीलरनि खे कंहिं रीति मुंहुं ॾेई सघे। हुकूमत हूअं त उहो ऐलान बि कयो आहे त PSO या शेल ऐं कुझु ॿियूं कंपनियूं हड़ताल जो हिसो थियण बदिरां अवाम खे पेट्रोल फ़राहम रखण जो फ़र्ज़ु अदा कंदियूं, पर हशर उहो आहे त कराची जहिड़े गजगाह शहर में अंदरियां पंप त गुज़िरियल ॾींहं खां वठी, पर हाईवे या PSO वारा पंप बि पंहिंजा ज़ख़ीरा ख़तमु थियण जो ऐलान करे हड़ताल वारी सुबुह जो ई अवाम खे मायूस मोटाइण लॻा ऐं हिन महिल सरकार पारां अहिड़ो कोई इदारो न आहे जेको चेक करे त पेट्रोल जी खोट हक़ीक़ी आहे या हथरादू आहे। हिन महिल समूरियूं पेट्रोल स्टेशनूं अवाम लाइ इनकार वारा बैनर लड़काए हिकु हवाले सां उन जे सग खे ललकारे रहियूं आहिनि त उहे छा करे सघंदा। जेकॾहिं हुकूमत बि पेट्रोल डीलरनि जो कुझु नथी बिगाड़े सघे त हू छा कंदा। जंहिं अवाम जे मुक़दर में अहिड़ी हुकूमत हुजे त हूअ पंहिंजी क़िस्मत ते गूंगा ॻोढ़ा ॻाइण खां सवाइ ॿियो करे बि छा थो सघे। अवाम खे पंहिंजी तक़दीर मथां तनक़ीद करण लाइ आज़ादु छॾियो वियो आहे, पर सुवालु इहो आहे त छा उहा आज़ादी आहे। फ़ारसी जे हिकु शाइर कहिड़ी न तलख़ हक़ीक़त बयानु कई आहे त उहो निज़ाम कहिड़ो निज़ाम आहे जंहिंमें कुता आज़ादु ऐं पथर क़ैद हुजनि। हिन वक़्तु अवाम जंहिं मुसीबत खे मुंहुं ॾेई रहियो आहे उहा मुसीबत कुझु अहिड़ी आहे। अवाम वटि जियापे जी जेतिरी बि सघ बची आहे उहा महांगाई जे नाले ऐं आख़िरी फुड़े ताईं न पोड़ी पई वञे। अवाम सां उन आज़ार में हुकूमत अणसिधी रीति मुलवस न हुजे हा त उहा अवाम जे पासे थी बीहे हा ऐं हुकूमत जो पासो थियणु उहो नाहे त हुकूमत अफ़सोस या तनक़ीद जो हिकु बयानु जारी करे छॾे। हुकूमत जे हथ में रुॻो कलम ऐं माइक त न आहे जो उन जी हद एतिरी घणी हद ताईं महदूद हुजे। हुकूमत वटि पूरो मुल्क ऐं उनजा वसीला आहिनि। जेकॾहिं हुकूमत उन ते ठीकु चङी रीति अमल में नथी आणे सघे त उहा हुकूमत जी खोट आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत अवाम सां तारीख़ी इंसाफ़ करण ऐं मुल्क खे नए सिरे तइमीर करण जो वाइदो करे इक़्तिदार में आई हुई ऐं गुज़िरियल 2 सालनि खां वठी अवाम जो वॾो अंग उहो मुतालबो करे रहियो आहे त असांखे मौजूदा सरकार जी भलाई ऐं बहितरी न घुरिजे। असांखे साॻिए हाल ते छॾियो वञे जंहिं हाल ते असां अॻु में हुआसीं ऐं हुकूमत जेकॾहिं सुधारा आणण जे सिलसिले में बेवस आहे
त उनजो मतिलबु इहो न आहे त उहा आवाम जे मथां तब्दीली जी मुॾी गाती हलाइण वारो हक़ हर हाल में इस्तेमालु कंदी रहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक एजाज़ मंगी जो मज़मून, जंहिंजो उनवान हो तब्दीली जी मुॾी गाती। अमें ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। कुझु वर्क किताब मां साण करे अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हीं इहो बख़ूबी ॼाणूं था त पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ ही इदारो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन दुनिया जी कुंड कुड़िछ में मज़लूम माण्हुनि जो आवाज़ पहुचाए पियो। माली वसीला न हुजण जे बावजूदु सुजाॻी जो ही सफ़र जारी आहे। असीं अव्हांजी ख़िदमत में सचाई ते ॿधल उहे रिपोर्टूं ऐं उहे मालूमाती प्रोग्राम पेश कंदा आहियूं जेके ॿिया इदारा पेश नाहिनि कंदा। अव्हीं ॿुधंदड़ जेके सवनि में न पर हज़ारनि में आहियो, उहे जेकॾहिं असांजे प्रोग्रामनि जा लिंक शेयर कनि ऐं उन्हनि खे ॾिसनि त यूट्यूब ऐं फेसबुक वसीले सहायता जा ज़रिया निकिरी पवनि। इदारो पाण भरो थियण जी कोशिशि करे, उन करे अव्हांजी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु रखिजे थो त अव्हीं यूट्यूब ऐं फेसबुक पेज ते असांजो प्रोग्राम ॿुधो शेयर करियो त जीअं सुजाॻी जो सफ़र वधीक सघारो थी सघे। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था दादा सिंधी जे लिखियल उन किताब जा, जंहिंजो उनवान आहे सिंध जा अवामी किरदार। अॼु असीं जंहिं तारीख़ी किरदार जो ज़िक्र छेड़ींदासीं उहो आहे लाखो फुलाणी। लाखो सिंध जी पुराणी ज़ात आहे जेका लखनि जे तइदाद में सिंध में ज़रे घटि 1300 वरिया अॻु मौजूदु हुई। नसब जे लिहाज़ खां सभई लाखा समा हुआ। लाखे जो शिजरो हिन रीत आहे: लाखो पुट फुल, पुट साहिड़, पुट मोहड़, पुट लाखो, पुट वीरू, पुट सांद, पुट पली, पुट रायधण, पुट काको, पुट समो, पुट उनड़, पुट लाखो, पुट लाखियार, पुट ओढार, पुट तोतियार, पुट नेट। कच्छ में वेरी पुट सांद जेको लाखे फुलाणी जो ॾाॾो हो, खे कच्छ भुञ जी एराज़ी विरसे में मिली हुई ऐं अहिड़ी तरह हुनजा उते पेर ॼमिया। तारीख़नि में अचे थो त सिंध जे समन कच्छ खे वसायो ऐं उते ई पंहिंजो तसलत क़ाइमु कयो। सिंध जा समा बसंत 1400 ईस्वी खां घणो अॻु कच्छ जा हुक्मरान हुआ। सिंध जे सूमरे हाकिम हमीर वॾे पंहिंजी क़ुवत ऐं ताक़त सां कच्छ खां अॻिते गुजरात तरफ़ सोभूं कयूं ऐं कच्छ में समा हुक्मरान वधीक ताक़तवर थिया। लाखे में निंढपिण खां ई समन सरदारनि वारी शह सवारनि वारियूं ख़ूबियूं पैदा थियूं ऐं सवारी, सरकशी, सुरियाई ऐं सखावत संस तबियत ऐं इख़लाक़ जा जुज़ बणिजी विया। जॾहिं संस पीउ गुज़ारे वियो तॾहिं लाखो पग ॿधी राय पणियो ऐं पीउ ॾाॾे वारे माॻ ते लखनि जा लख ख़र्च करे केराकोट नाले हिकु क़िलो ठाराए उनखे पंहिंजी ताक़त जो मर्कज़ बणायो। संस उहो तख़्तगाह सिंध जे ॾाखणी उभरंदे तरफ़ टंडे ग़ुलाम अली ॾांहुं हो। जाम लाखे पंहिंजी अयामकारी में गुजरात तोड़े मारवाड़ी जी सरहदी राजाउनि खे शिकस्तूं ॾेई कच्छ में समन जे ताक़तवर ऐं मज़बूत हुकूमत क़ाइमु कई। उन दौर में समन जी हुकूमत ख़िलाफ़ रेबारी ज़ात जा माण्हू कुझ गोह में सिटूं सटे रहिया हुआ, जिन जे पुठिवराई कच्छ जो वॾो राय जाड़ेजो राय खंघार करे रहियो हो। जाम लाखे रेबारियुनि जे चङनि मुड़ुसनि खे सम्झायो, पर हुननि वेतर राय खंघार खे चई संस दोस्त जसू ऐं जसराज माराए वेठा। उहा हालत ॾिसी लाखो लुड़ाव बणिजी पियो ऐं रेबारियुनि ऐं राय खंघार जे माण्हुनि खे मारणु लॻो। हुनजे हिकु पेर कच्छ में हूंदो हो त ॿियो सिंध में। हूअ पंहिंजनि दुश्मननि ते अहिड़ी त फुरताई सां हमला कंदो हो जो राय खंघार जा माण्हू सम्झंदा हुआ त हूअ सिंध खां थो अचे ऐं सिंध में रेबारी सम्झंदा हुआ त हू कच्छ खां थो अचे। लाखो फुलाणी सिंध जो उहो मशहूरु तारीख़ी किरदारु आहे जंहिं सिंध में सिंधियुनि जे मुस्तक़िल ऐं पकी हुकूमत क़ाइमु करण लाइ जदोजहद कई। डॉक्टर बलोच साहिबु लिखे थो त सिंध जे सोरहं लाखे फुलाणी कच्छ ऐं गुजरात तरफ़ वॾियूं सोभूं कयूं ऐं दुश्मननि खे हमेशह शिकस्त ॾिनायूं। सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ जे सुफ़े नंबर 45 ते अहिड़ो अहवाल मिले थो। जेकॾहिं लाखे फुलाणी जे दौर ते नज़र कई वञे त मालूम थींदो त लाखे रेबारियुनि ऐं राय खंघार जी पाड़ पटण लाइ जेको लोढ़ियुनि हणण जो अमल शुरू कयो, उहो तारीख़ी लिहाज़ खां जाइज़ हो। रेबारी सूमरनि जी शाख़ आहे
ऐं उहे समन जी हुकूमत जे ख़िलाफ़ हुआ। सिंध में हिकु तरफ़ समन जे राज खे मक़ामी रेबारी वॾेरनि खां ख़तरो हो त ॿिए तरफ़ वरी अरगूननि ऐं तुर्खाननि जूं सिंध ते हरीस निगाहूं हुयूं। ऐं हितां जा वॾेरा ऐं उभरंदड़ सिज जा सलामी अरगूननि खे सिंध में आणण लाइ अंदरूनी तौर घाट खणण ऐं हितां जे मुहिब वतन ऐं ग़रीब अवाम खे मारण फुरण ऐं लुटण लाइ नित नवां तरीक़ा आज़माइण लॻा। उन करे लाखे फुलाणी उन्हनि वतन जे वेरनि ऐं अवाम जे रत प्याक जोड़नि खे नास करण लाइ लोढ़ियूं हणणु शुरू कयूं। हीअ हक़ीक़त आहे त धाड़ेल ऐं फोरू सिंध में हर दौर में पैदा थींदा रहिया आहिनि, पर के धाड़ेल ॿाहिरिनि जा पिठू बणिजी ग़रीब माण्हुनि खे फुरण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि ऐं के जागीरदार ऐं सरमाएदार ऐं ॿाहिरिनि हमला आवरण जा चमचा बणिजी आलाकार बणिजी सिंध खे ग़ुलाम बणाइण में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। सिंध जो नामवर लेखक जनाब मोहम्मद हुसैन काशिफ़ लिखे थो त ॼाम लाखो सिंध धरती जो उहो किरदारु आहे जंहिंखे लतीफ़ घणी अहमियत ॾिनी आहे, ख़ासि करे हुनजे लोढ़ियुनि जो अमल जंहिंमां हुनजी बहादुरी बखंदे नज़र अचे थी। तारीख़ी हालात जे बुनियाद ते उहा लाखे जी मजबूरी हुई, छाकाणि त हिकु तरफ़ समन सरदारनि जो घर फिटल हो, ॼाम जे करे सिंध सां जेको हशर थियो उहो तारीख़ जे सुफ़न में ज़ाहिर आहे। ईअं पियो लॻो त हथ सां वठी सिंध खे तल्फ़ ऐं ताराज करायो पियो वञे। उन वक़्त जे वॾेरे तबिके अरगूननि ऐं तुर्खाननि खे सिंध हथ वठी ॾिनी ऐं वेल वहाया। धारनि जे लाॻीतनि काहनि हमलनि सबबु इक़्तिसादी बदहाली जो दौरु हो, जंहिं माण्हुनि में ग़ैर यकीनी जी सूरत हाल पैदा करे छॾी। उनखे बहाल करणु, माण्हुनि में एतमाद क़ाइमु करणु ऐं उनजो इक़्तिसादी पूराव करणु उहो ई सबबु आहे जो लाखे पंहिंजे दर जी ख़ुशहाली लाइ लोढ़ियूं हयूं ऐं उनजी तक़सीम लाइ ॾन ॾियण जो तरीक़ो इख़्तियार कयो त जीअं माण्हू पंजनि पेरनि ते बीहनि ऐं अॻिते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़े खे बहितर तौरु इख़्तियार करे सघनि। उहा लाखे जी सियासी बसीरत हुई जंहिं सखा जे सुपर सां पंहिंजे तर जे माण्हुनि खे ज़िंदगी जे मुश्किल दौर मां कढे आम सतह ते आंदो। समाजी अॾावत जे सिलसिले में तारीख़ जे फ़लसफ़े मुताबिक़ क़ौमी बचा जी सूरत में किन तबक़नि ते असरु पवे थो, जेके यकीनी आहे लाखे जे पंहिंजे दायरे इख़्तियार तर जी जोड़ जक लाइ संघारनि ते तमामु घणो असरु पियो, छाकाणि त कच्छ जे राजा खां पोइ उहो ई तबिको हो जंहिं ते असरु पियो, जिन में रेबारी बि अची विया। लाखे जी हिकु ख़ूबी हुई त हूअ फुरींदो लुटींदो सरमाएदारनि खे हो ऐं मारींदो ऐं रत वहाईंदो हो, हमेशह ॿाहिरिनि जे आलाकारनि खे, वतन जे वेरनि खे, अरगून ऐं तुर्खान जे पठनि खे, जेके सिंध में खेनि आणण लाइ कोशां हुआ। ऐं तारीख़ शाहिद आहे त जॾहिं लाखे खे पंहिंजनि ई मारायो तॾहिं अरगूननि सिंध में अची जेके वेल वहाया उहे कंहिंखां बि ॻुझा न आहिनि। लाखे फुलाणे न सिर्फ़ु यूर ऐं मुहिब वतन हुक्मरान थी पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, पर हूअ सोरिया ऐं सखी बि हो। उहो सिंध जी तारीख़ में 7 सूरियुनि ऐं 10 ॾातारनि में शुमारु थिए थो। जॾहिं लाखे महर राणी सां शादी करे ॼञ वठी पुराण कंदी पहुतो, तॾहिं पुराण नदी जे वणनि टिणनि खे कपिड़ा पहिराए सिंगारियाई ऐं चवणु लॻो त कंधी जा उहे वण टिण बि असांजा ॼाणी आहिनि ऐं जेके कुझु उन्हनि खे ओढायो अथऊं सा ॼण त असांजी ॾात आहे, उहा वरी वापसि कान वठिबी। ज़ाहिर आहे त अहिड़े सोरिया ऐं सखी सपूत ऐं धारनि जी अखि में कंडो थी चुभंदड़ सिंधी खे केरु थो बर्दाश्त करे। उन करे दुश्मननि वॾी साज़िश सां खेसि पंहिंजे मामे राय खंघार जी मार्फत 1910 ईस्वी में माराए छॾियो। उन वक़्तु संस ॼमार 99 साल हुई। ॼाम लाखे जी सुरिहाई ऐं सखावत अॼु बि सिंध में ज़रबुल मिसल तौरु मशहूरु आहे ऐं केतिरा ई सुगड़ अॼु बि खेसि ॻाईंदा रहनि था। हिन बहादुर ऐं यूर फ़र्ज़ंद सिंध खे धारनि जी ग़ुलामी ऐं अरगुन जी तसलत खां बचाइण लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान कयो, पर आवाम जे दिलनि में पंहिंजी जाइ क़ाइमु कई ऐं इहो ई सबबु आहे जो भिट धणी बि खेसि ॻायो आहे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं दादा सिंधी जे लिखियल किताब सिंध जा अवामी किरदार मां लाखे फुलाणी जो तारुफ़। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में अवां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में वर्क वरायूं था नाम्यारे पोरित अॻवान जाम साकी जे लिखियल नावलेट खाहोड़ी खिजन जा
हिन किताब जी अॼु असीं अव्हां लाइ पेश करे रहिया आहियूं 3 किस्त। 9 वॻे मीटिंग शुरू थी त पहिरीं सूरत हाल ते ॾे वठि शुरू थी। जमील चवणु शुरू कयो, साथियो, बंगाल जी आवाम जी जदोजहद अॼु जे दौर जो रोशन तरीन बाब आहे। उन्हनि जी वेढ़ दुश्मन खे दहलाए छॾियो आहे। हिन लड़ाई साबित कयो आहे त नाम निहाद बंदूक जे नाले मां इनकलाब आणण वारा परोचिन जे नाले में वाया पिंडीअ थी या इस्लामी सोशलिज़म जे नाले में अॼु बि आवाम दुश्मननि सां शामिल आहिनि। बंगालियुनि नाम निहाद मार्शल रेस वेढ़ाक नस्ल जे नज़रिए खे पाड़ू पटे छॾियो आहे। कंहिं शाइर चयो आहे त जा बि धरती जागे तंहिंमें काई न कुंदरन काल वांगुरु सांवरा ऐं नंढे कद वारा बंगाली अॼु ॿरी उछा आहिनि। हिन वक़्तु असांखे बि वधि खां वधि आवाज़ बुलंद करणु घुरिजे, छाकाणि त न रुॻो इहो मसइलो आहे जो उते आवाम खे ज़ालिम चिभाटे रहिया आहिनि ऐं उन्हनि जूं लॼूं लुटे रहिया आहिनि, पर असांजे बि मुस्तक़बिल जो सुवालु आहे। असीं सॼे मुल्क जा पोहरियत सिंधी बरोच ऐं पठान बि साॻे घाणे में पिया पीड़जूं। बंगाली असांजी जंग पिया विढ़नि। असीं बर वक़्तु को मुसर आवाज़ न उथारे सघियासीं त सुभाणे जॾहिं बंगाल वांगुरु असां ते थींदड़ ज़ुल्मनि में बंगाल जेतिरी शिदत ईंदी, जंहिंजी शुरूआति शायदि बलूचिस्तान खां थिए या असां खां ई थिए, तॾहिं असां लाइ बि शायदि बर वक़्तु को मुसर आवाज़ न उभरी सघे। ऐं भायां थो त पठाणनि ते हमिलो सभ खां आख़िर में कंदा, जो फ़ौज में बि कुझु पठाण बि शामिल आहिनि ऐं ईअं अकेलो करे ॾाढ जे घाणे में पीढ़ींदा। बहरहाल हींअर रुॻो ॿ टे बयान या भितियुनि ते लिखणु काफ़ी न आहे, पर पंफलेट बि कढणु घुरिजनि। थी सघे त सांघड़ ऐं बदीन वारे पासे ज़मीन ते क़ाबिज़ फ़ौजनि खे बि ताज़ो करणु घुरिजे। डॉक्टर तजवीज़ ॾिनी, साथियो, मुंहिंजी राय आहे त उन लाइ असांखे हिकु वसीअ क़िस्म जो मुतहदा मुहाज़ ठाहिणु घुरिजे, जंहिंमें ॿिन्ही मुहब वतन ऐं ईमानदार सियासी कारकुननि ऐं क़ौमप्रस्तनि खे शामिल करणु घुरिजे। महमूद चयो, अदा पर हिकिड़ा सियासी कारकुन त आहिनि पीपला। उन्हनि जी चाचे त बंगाल जी आवाम जे क़त्ले आम ते अलाह जो शुक्र बजा आंदो आहे। बाक़ी कुझु क़ौमप्रस्त सो आहिनि, उन्हनि मां ॿिनि सां त मूं ॻाल्हायो आहे। अज़ीम शाइर त चयो, बाबा तव्हांखे सलाम आहे, कुझु करियो, बाक़ी पाण में एतिरी हिमत कान्हे। अज़ीम दानिश्वर साहिब, जेको तमामु अज़म वारियूं ऐं डिघियूं तक़रीरूं कंदो आहे, सफ़ा जवाबु ॾिनो, चयाईं, मियाँ माराईंदो छा? महमूद मायूसी मां चयो ऐं थधो साह भरे चुप थी वियो। जानब पहिरीं त महमूद ॾांहुं चिताए ॾिठो, पोइ चयाईं, कामरेड वॾा, पीपलनि में बि केतिरा ई ईमानदार माण्हू आहिनि, जे रुॻो ख़ुशफ़हमी जे करे पीपल्स पार्टी में आहिनि। बाक़ी इलाही क़ौमप्रस्त अॻवान ऐं नौजवान आहिनि जेके कुझु न कुझु करण लाइ राज़ी थींदा। कीअं साथियो? हुन इमदाद अली ॾांहुं ॾिठो, पर इमदाद कुछे उन खां अॻु महमूद वरी चयो, जानी ॻाल्हि हीअ आहे त सभिनी साथियुनि सां मुखातिब थी प्यारा। इमदाद विच में टोकियसि, चङो त साथियो, मूं त इहो ॾिठो आहे त अक्सर अदीब ज़हनी मुझारे जो शिकार आहिनि। केतिरा ई त सफ़ा हुन हस्ब आदत जुमिलो अध में छॾियो ऐं ॿीहर चयाईं, शागिर्द बि 27 मार्च वारे जलूस खां पोइ माठ आहिनि। संदन वॾो हिसो फ्रस्ट्रेटेड आहे। अदा सिंधी में जानब सजण खान ॾांहुं इशारो कंदे टोकियसि, हा साथी, माफ़ कजो, मुंहिंजो मतिलबु आहे शागिर्द मुझारे जो शिकार आहिनि। हूअ मायूसी मुझारे जे ज़हनी अज़ाब खां बचण लाइ रुॻो फिल्मूं ॾिसण ते ज़ोर था रखनि या जासूसी नावल पढ़ण ते। छा ही क़ौम उथंदी? साॻे मुल्क में हेॾे सारे क़त्लेआम ऐं असमत दरियनि ते बि जंहिं क़ौम अखि न खोली ऐं उन मां पंहिंजो आईंदो न परोड़ियो, उहा क़ौम वरी कहिड़े ॾींहुं उथंदी ऐं हक़ हासिल कंदी? केॾी महिल त मूंखे इहो थो ज़हन में अचे त रेड इंडियन ऐं अमरीकी शीदनि जी हैसियत वारी लिस्ट में हिकु ॿी क़ौम जो बि इज़ाफ़ो थींदो ऐं उहा सिंधी क़ौम हूंदी। शायदि ही क़ौम असांखे हमेशह चरियो सम्झे, असांखे वेही जूं वटियूं पीआरे, असां ते पथर उछलाए, तांजो पाण वञी तारीख़ जे अजाइब घरनि जे दफ़्तरनि में दाख़िल थींदी। महमूद जी मायूसी काफ़ी वधियल हुई। जानब पहिरीं सभिनी संगतियुनि ॾांहुं चिताए ॾिठो, पोइ महमूद ॾांहुं ॾिठो ऐं पोइ ॻाल्हाइणु शुरू कयाईं, साथियो, आउं सम्झां थो त साथी महबूब सूरत हाल जो सिर्फ़ु हिकिड़ो ऐं आरज़ी रुख़ पेश कयो आहे। अॼु उहो दौर ई कोन्हे जंहिंमें कंहिं क़दम खे रेड इंडियन वांगुरु
जंहिंमें कंहिं क़ौम खे रेड इंडियन वांगुरु बणाए सघिजे। ऐं अॼु त अमेरिका जा शीदी रेड इंडियन बि पंहिंजनि हक़नि लाइ बहादुरी सां विढ़ी रहिया आहिनि ऐं उहे बि ज़रूरु पंहिंजा हक़ वठी रहंदा। ऐं असीं हीमो ऐं होशियूं जा वारस दोदे ऐं दरिया ख़ान जा देसी बिलावल ऐं बख़्तावर जा भाउ छो मायूस आहियूं। असांजे कारखाननि में मज़दूर अॼु बि फतके पियो। असांजे हारी में अॼु बि गाह ते या बनी जी जड़ ते मथो ॾियण जी मर्दानगी मौजूदु आहे। रुगो इन हिमत जो रुख सिधो करणु, रुगो उन गैरत खे वसत ॾियण जी ज़रूरत आहे। मुंहिंजा मिठा दाणनि जो मण उपाइण लाइ बि भाण ऐं रेज जी घुर्ज पवंदी आहे। आज़ादी उपाइण लाइ त नसलनि जो भाण ऐं रत जो रेज ॾियणो पवंदो आहे। हर का क़ौम पंहिंजी तहरीक पहिरीं निढियनि मीटिंगनि ऐं पंफलेटनि खां शुरू कंदी आहे, पोइ बि तशदुद हाकिम ऐं ज़ालिम ई वधंदड़ सुजाॻी खे ॾिसी शुरू कंदा आहिनि। अवाम त रुगो जवाबी कार्रवाई कंदी आहे ऐं उन ज़रिए छुटकारो हासिलु कंदी आहे। अवीं वियतनाम खे ॾिसो, अलजज़ाइर खे ॾिसो, अञा ताज़ो मिसाल बांग्लादेश खे ॾिसो। बंगाली सादा सूदा जिन मां केतिरनि बंदूक जी शक्ल बि परे खां ॾिठी हुई, उहे बि अॼु गासबनि खे टोटा चॿाए रहिया आहिनि। असांजो को माण्हू त अॼु बि हिन रुञ मां रड़ करे थो। असांजे केतिरनि ई शाइरनि हींअर बि वाह जा नज़म लिखिया आहिनि। असांजो सन्हड़ो सुकल ऐं बीमार हिकिड़ो माण्हू अनवर अॼु बि हेॾी सारी पुलिस ऐं हुकूमत जी मशीनरी जे अॻियां झुकण खां इनकार थो करे। असीं छो मायूस थियूं प्यारा, असीं छो मायूस थियूं? जानब ॾाढो जज़्बाती थी वियो हो। आख़िरकार काफ़ी बहस मुबाहिसे खां पोइ हिन नतीजे ते पहुता त गॾियल मुहाज़ ठाहिजे, पंफलेट कढिजनि, भितियुनि ते नारा लिखण जो कमु शुरू कजे, कचहरियुनि में पंहिंजो नुक़्ते नज़र पहुचाइजे, अदबी संगत खे वरी मुतहरिक कजे ऐं उन्हनि सभिनी कमनि खे हलाइण लाइ पंजनि दोस्तनि ते मुश्तमिल ग्रुप क़ाइमु कया विया। राति जो त देरि सां मीटिंग ख़तमु थी हुई, उन करे सभु उते ई सुम्ही पिया, पर सुबुह जो सभु उथी रवाना थी विया। रुगो जानब तरसी पियो जो शाम जो कुझु दानिशवरनि ऐं नौजवाननि सां कचहरी करण जो ख़्यालु हुअसि। राति थी त हू कुझु नौजवाननि सां मिलियो जिन पंफलेट कढण ऐं विरहाइण में मदद करण जो वाइदो कयो। निसार ऐं इमदाद अली अदबी संगत जे कचहरियुनि खे बाक़ाइदा शुरू करण जो प्रोग्राम ठाहियो। उन राति बि देरि थी वई, उन करे जानब कराची ॾांहुं मोटी न सघियो। अञा त मोकल बि हुअसि, उन करे ॿिए ॾींहुं शाम जो कराची वञण वारे वैगन में सवार थियो। हिन भेरे संस सीट ते वेठल हिकिड़ो हमराह त नज़रिए पाकिस्तान जो बिन्ह पको हामी थिए लॻो। वैगन हलण शर्त हुन पंहिंजी तबलीग शुरू कई। भाऊ, ख़बर अथई मुजीब वाणे जो पुटु आहे, शेख आहे न, संस पीउ जो नालो शामदास आहे। जानब अंदर ई अंदर में पचण ऐं पिजण जे बावजूद बि जीअं हूंदो चवण खां सवाइ कुझु बि कुछी न सघियो। उहो बि त नथे ॿुधाए सघियो त मुजीब त मौलवी लुतुफ़ रहमान जो पुटु आहे। पर जे वाणे जो पुटु बि हुजे हा त छा थियो? हिन वक़्तु हू बंगाल जे अवाम जे आरज़ूअनि ऐं उमंगनि जो मज़हर आहे। रोपोशी जी ज़िंदगी जूं कंहिं पाबंदियूं त कॾहिं कॾहिं ॾाढो कक कंदियूं आहिनि। हुनखे यादि आयो त 27 मार्च ते जॾहिं हू अञा रोपोश न थियो, तॾहिं बस में हिकिड़े हमराह हकल कई। बस में को बंगाली त कोन्हे ऐं अक्सर पैसेंजर खिलण लॻा। हूअ कावड़ में ॻाढ़ो थी वियो ऐं हुनखां रहियो न थियो, सो उथी बीही चयो, हाई मां बंगाली आहियां, कहिड़ो कमु अथई? सभिनी हुनजे 6 फुटे कद ऐं गोरे रंग खे ॾिठो, जेको बंगाली न थिए लॻो, पर माठ थी वई। ऐं हींअर हुन वरी पासे वारे हमराह ॾांहुं ॾिठो, जेको अञा ॻाल्हाए रहियो, भाई साहब हीअ सॼी बदमाशी रूस ऐं हिंदुस्तान जी आहे। हितां बि हूअ गद्दार जानब अली हिंदुस्तान हलियो वियो ऐं उतां मुल्क जे ख़िलाफ़ तक़रीरूं पियो करे। जानब मुर्कियो ऐं सोचाई, हीअ त को बिनह जाहिल थो ॾिसिजे, मज़लूम जी मदद करण ते बि मज़मत। पर हूअ सोचे ई थिए सघियो। हुनखे सचल जो बैत यादि आयो, माठ करियां त मुशरक थियां, कुछां त काफ़र। इन्हीअ वाईअ वर को सम्झे सची ॾिनो चवे। उहे 2 कलाक ॾाढे इंतज़ार वारा गुज़रिया। तव्हांजो गाॾी वञी लालू खेत वारे स्टॉप ते बीठी। उतां लही हू सचल जी वाई जे वर खे सोचींदो वञी घर पहुतो। अॼु घर में कम जी ॾाढी तड़ भेड़ हुई। वरी साइण खे टाक मंझंदि जो यादि आयो त घर में पियल अंब शायदि चांहि पार्टी लाइ पूरा न थियनि, सो यादि ईंदे ई जानब खे टोकरी ऐं 10 रुपया ॾेई भॼायई त वञी मार्केट मां 2-3 सेर अंब वठी अचे।
जानब उन ॾींहुं अख़बार में पंहिंजे जेकमाबाद जे साथियुनि जी गिरफ़्तारी जी ख़बर ॾिठी हुई ऐं हूअ ॾाढो व्याकुल हो। एतिरे क़दुरु जो रोड टिपण महिल खाॿे पासे खां ईंदड़ ट्रक हुन जे ज़हन मां ई निकिरी वई, जेका तेज़ी सां अची रही हुई। ट्रक टकर हणी हुन जी रान जो गोश्त चिथे छॾियो। टंग टकर सां वापसि थी वई ऐं हू बेसुरत थी किरी पियो। ट्रक वारो त ट्रक भॼाए निकिरी वियो। जानब ते गुलू जी नज़र पइजी वई, जेको पासे वारे बंगले में कमु कंदो हो। गुलू ओॾी महिल ई जानब खे टैक्सी में खणाए अस्पताल में दाख़िल करायो ऐं अची बंगले ते इतला ॾिनाई। बंगले ते हर कंहिंजो रद्द अमल निरालो हो। वरी साइण मुंहुं गुंजाए चयो, हिन निभाॻे खे अॼु ई मरणो हो। अंब बि रहिया, 10 रुपया बि हराम। पक चवंदो हादसे जी जाइ ते थियल मेड़ाके में को कढी वियो हूंदो ऐं डुक डोड़ लाइ बि अलाए केतिरा ई ॾींहं ॿियो नौकर रखिणो पवंदो। निढी साइण शहनाज़ खे परेशानी लिकाए नथी। आख़िर माणस खां पुछाई, अमा गुलू छा थिए चयो? जानू जी हालति हींअर कीअं आहे? पाणे ठीकु थी वेंदो। माणस थोरो चीड़ मां विराणियो। खेसि नौकरनि जे बारे में फ़िक्र करणु वॾे माण्पे जे ख़िलाफ़ु नज़र ईंदो हो। शहनाज़ पंहिंजे कमरे मां चकर ॾेई 2 टे किताब खणी मोटी ऐं माणस खे चयाईं, अमा आउं शाहिदा खां थी इजो थी मोटां। हींअर नटण उस में माणस पुछो। 2 टे किताब हुनखे वापसि करे पंहिंजा किताब खणणा अथमि। अॼु घर लाइ काफ़ी कमु मिलियो आहे, सो करिणो अथमि। कापी बि बदिलजी वई आहे। चङो पुटु, पर जल्दी मोटिजांइ। जानू हुजे हा त उनखे मोकिलियूं हा। हाणे ॿियो छा करियूं? न अमा, 4 चौंक ॻाल्हियुनि जा बि करे ईंदसि। शहनाज़ विराणियो। हाउ पुटु, पर वरण जी कजांइ। चङो अमा। हूअ ॿाहिरि निकिती ऐं गाॾी गैराज मां ॿाहिरि कढणु लॻी। हुन गाॾी दरवाज़े ते आंदी त नूरी बि सहकंदी अची पहुती। निढी साइण मूंखे अस्पताल छॾींदो? वाट ते त आहे। शहनाज़ पहिरीं त थोरो हबकी, पर पोइ चयाईं, चङो अचु। रस्ते में चयाईंसि, नूरी आऊं बि अस्पताल ॾांहुं ई पई वियसि, पर अमा खां डिॼंदे शाहिदा जो बहानो कयो अथमि। नूरी छिरक भरे ॾांहुंसि निहारियो, पर शहनाज़ खे नौकरियाणी सां ॻाल्हि करण में को बि आर कोन हो। जानू जी हालति हींअर कीअं आहे डॉक्टर साहिब? एमरजेंसी वार्ड में घिड़ंदे ई ॿिन्ही जे वात मां बेइख्तियार निकितो। ड्यूटी ते वेठल डॉक्टर छिरक भरे कंध खणी ॾिठो ऐं पुछो, केरु जानू? जेको थोरी देरि अॻु एक्सीडेंट में फटिजी हिते दाख़िल थियो आहे। ओ हा, 62 नंबर। अस्पताल में नालो त रुॻो ख़ासि कमरे वारे जो हूंदो आहे, बाक़ी मरीज़ त बिस्तरे जे नंबर सां यादि कया वेंदा आहिनि। पटी कई अथऊं, पर रतु तमामु घणो निकितो अथसि। उन करे जानू खे बचायो डॉक्टर साहिब। मां केतिरा बि रुपया ॾियण लाइ तयारु आहियां। शहनाज़ उतावलाई मां चयो, मोहतरमा, मरीज़ खे सिर्फ़ु B ग्रुप रत जी ज़रूरत आहे। पोइ शहनाज़ सुवाल भरियनि अखियुनि सां डॉक्टर ॾांहुं ॾिठो। इत्फ़ाक़ सां हींअर B ग्रुप जो रत ब्लड बैंक में महफ़ूज़ न आहे, न ई O ग्रुप जो रत एतिरे मिक़दार में आहे जो। डॉक्टर साहिब, मुंहिंजो रत ॾिसो, ठीकु हुजे त समूरो कढे वठो, पर जानू खे बचायो। नूरी चयो ऐं हाणे शहनाज़ खां छिरक निकिरी वियो। थोरी देरि में नूरी जानब जे पलंग जे भरिसां ॿिए पलंग ते लेटी पई हुई ऐं रत जेको ख़ुशकिस्मती सां साॻी ग्रुप जो हो, सो फुड़ो फुड़ो नूरी जे जिस्म मां निकिरी जानब जे जिस्म में दाख़िल थी रहियो हो। थोरी देरि में नूरी जो मग़ज़ चकर खाइण लॻो, पर बेहोश जानब अॻ जी भेट में आराम सां साह खणी रहियो। शाम ताईं जानब जी हालति बहितर थी वई। जॾहिं मुलाक़ात जे वक़्त ते आई, तॾहिं हू कमज़ोरी जे बावजूदि ॻाल्हाइण जहिड़ो हो। डॉक्टर बि नूरी ऐं शहनाज़ जे अचण खां पोइ चङी तरह पर घोर लधी हुई ऐं रत ॾियण खां वठी संदन कयल गुफ़्तगू ताईं सभु कुझु ॿुधायांसि, जो खेसि मालूम थी चुको हो त हीउ लावारस क़िस्म जो मरीज़ न आहे। जानब जॾहिं थोराइतनि अखियुनि सां नूरी ॾांहुं नज़र कई, तॾहिं नूरी मुरकंदे शर्माए जी कद खणी हेठि कयो। थोरो ॻाल्हाईंदड़ नूरीअ अणपढ़ियल नूरी हिकु नज़र में ऐं शर्माइजण में घणो कुझु चई वई, जेतोणीकि हू जानब जे थोराइतनि अखियुनि मां ऐसा न मंदी कुर्ब ऐं मजबूरी मां सिर्फ़ु कुर्ब ई सम्झी सघे। ॾींहं मथां ॾींहं गुज़रंदा विया। जानब जी हालति बहितर थींदी वई। तांजो विहारे ॾींहंनि खां पोइ खेसि अस्पताल मां ख़ारिज कयाऊं ऐं हू चाक थी निकितो। जेतिरा ॾींहं हू अस्पताल में रहियो, शहनाज़ कॉलेज मां पहिरें पीरियड जी हाज़िरी भराए मार्केट मां मेवे जी टोकरी वठी अची अस्पताल पहुचंदी हुई। हूअ ॻाल्हि ॿोल कंदा हुआ। जानब खेसि पंहिंजे मुल्क
तोड़े दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हलंदड़ इनकलाबी जदोजहद ऐं हुक्मरान फुर तबक़नि जे फुर ऐं ज़ुल्मतनि बाबति ख़बरूं चारूं ॿुधाईंदो हो ऐं हूअ उन ते थोरी घणी ॻाल्हि ॿोल्हि करण सां गॾोगॾु पंहिंजे प्यार ऐं कुर्ब जी ॻाल्हि बि कंदी हुई। कॾहिं कॾहिं ख़ान साहिब बि शाम जे वक़्तु ईंदो हो। आम तरह जेकॾहिं घर जे कमकार में फाथल न हूंदी हुई त नूरी बि रोज़ शाम जो मुलाक़ात जे वक़्त ते ईंदी हुई। जानिब जॾहिं घर मोटी आयो तॾहिं हुन नूरी ऐं शहनाज़ जे विच में हिकु अणलेखी छिकताण महसूसु कई। पोइ उहा रकाबत हुई या अहसास मिल्कियत ऐं क़ुर्बानी जी कशमकश। उनजो फ़ैसिलो केरु थे करे सघियो। बहरहाल घर जो कारोबार बज़ाहिर ॾाढे सकून सां हली रहियो हो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं नाम्यारे पोहरित अॻवान ॼाम साकी जे लिखियल नावलेट खाहोड़ी खिजण जी 3 क़िस्त। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ ही इदारो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन दुनिया जी कुंड कुड़िछ में मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु पहुचाए पियो। माली वसीला न हुजण जे बावजूदि सुजागी जो ही सफ़र जारी आहे। असीं अव्हां जी ख़िदमत में सचाई ते ॿधल उहे रिपोर्टूं ऐं उहे मालूमाती प्रोग्राम पेश कंदा आहियूं जेके ॿिया इदारा पेश नाहिनि कंदा। अमीं ॿुधंदड़ जेके सवनि में न पर हज़ारनि में आहियो उहे जेकॾहिं असांजे प्रोग्रामनि जा लिंक शेयर कनि उन्हनि खे ॾिसनि त यूट्यूब ऐं फेसबुक वसीले सहायता जो ज़रियो निकिरी पवे ऐं इदारो पाण भरो थियण जी कोशिशि करे। उन करे अव्हां जी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु रखिजे थो त अव्हीं यूट्यूब ऐं फेसबुक पेज ते असांजा प्रोग्राम ॿुधो शेयर करियो त जीअं सुजागी जो सफ़र वधीक सघारो थी सघे। फेसबुक ऐं यूट्यूब ते हींअर ई सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में वर्क वरायूं था उन जग मशहूरु किताब जा जंहिंजो नालो आहे सिंधू जूं सल्तनतूं ऐं हीअ नाम्यारी लेखका एलाइसा अल्बेनिया जो लिखियलु आहे जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। मूंखे उन तकरार जो हिकु कारण हिंदू इंतिहा पसंदी नज़र अचे थो। 1823 में जॾहिं हिकु नेपाली साधु सवामी बनखंडी सखर पहुतो हो त हुन महसूसु कयो त हिंदू पंहिंजी क़दीम राह तां भटकी चुका आहिनि ऐं हुन उनखे नज़र में रखी हिकु जागृता मुहिम हलाई ऐं खेनि दरिया जी पवित्रता खां आगाह कयो। हुनजी इहा बि ख़्वाहिश हुई त हिंदू माण्हू सूफ़ियनि जे दरगाहनि खां पाण खे अलॻि कनि ऐं मंदरनि जो रुख़ कनि। अहिड़ी तरह हुन दरिया जे हिकु ॿेड़ ते साध ॿेलो वञी वसायो जेको ज़िंदा पीर खां लहवारे वहकिरे ते रुॻो 1 मैल जे मुफ़ासिले ते हो। उहो दरिया जे बिल्कुलु विच में हो ऐं पूॼा पाठ लाइ बिल्कुलु मुनासिबु हंधु हो। उन वक़्त में हिंदू मान जो मुख़्तलिफ़ सदारा तहरीकूं सॼी सिंध में शुरू थियूं ऐं हिंदुस्तान में विधवाहनि यानी बेवाहनि सां शादी जी हिमायत कई वई ऐं ॿियूं बि केतिरियूं ई चङियूं ॻाल्हियूं थियण शुरू थियूं। पर सखर जे साध ॿेले जी इंतिज़ामिया जो ख़्यालु हो त इहो सभु कुझु ग़लति थी रहियो आहे। हिंदू राह तां भटकी रहिया आहिनि। साध ॿेले जे साधुअनि जो समूरो ज़ोर उन ते हो त पुराणा हिंदू क़दर बहाल कया वञनि। पुजारियुनि साध ॿेले में कुंभ मेलो बि शुरू करण जी कोशिशि कई। संदन दावा हुई त पुराणनि वक़्तनि में कुंभ मेलो साध ॿेले में ई लॻंदो हो जेको पोइ सिंधू नदी खां गंगा नदी ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। उनजो सबबु उहो पेश कयो वियो त 2000 साल अॻु में ॿुध मुत वारनि कुंभ मेलो हितां ख़तमु करायो हो ऐं मुस्लमाननि उनजी ॿीहर शुरूआति में रंडकूं विधियूं। 60 साल अॻु सवामी बनखंडीअ जी उहा धर्मी मुहिम शुरू थी त हिंदू ज़िंदा पीर खे बि विसारण लॻा। ईंदड़ हिकु सदी दौरान साध ॿेलो मंदर इंतिज़ामिया तेज़ी सां हरकत में आई ऐं साध ॿेले में मुख़्तलिफ़ अदावतूं शुरू थियूं ऐं उन लाइ रक़म हिंदू वापारी पंडित फ़राहम करण लॻा। उन्हनि अदावतनि खे मुस्लमाननि खां मुख़्तलिफ़ बणाइण लाइ अछे रंग जे संगे मरमर जो इस्तेमालु कयो वियो जिन मां ॿेड़ियुनि लाइ जोड़ियल जेटी ऐं कुझु मूर्तियूं अॼु बि मौजूदु आहिनि। उन्हनि मूर्तियुनि जे हिकु मंज़र में माण्हू उघाड़ा थी सिंधू नदी में सनानु करे पंहिंजा पाप धोई रहिया आहिनि ऐं कुझु बिल्कुलु मुस्लमान जी निमाज़ जहिड़ो मंज़र पेश करे रहिया आहिनि। उहे सभु पापी आहिनि त ॿिए तरफ़ जे हिकु मंज़र में ॾेखारियल आहे त जिन पाण खे पाप खां परे रखियो से साफ़ कपिड़नि में ख़ुशि बीठल आहिनि ऐं स्वर्ग में वञण जी
तैयारी करे रहिया आहिनि। 20 सदी जी शुरूआत में उॾेरो लाल जो मक़बरो बि अच्छे संगमरमर मां जोड़ियो वियो हो, जंहिंखे हिंदू ज़िंदा पीर जो नालो ॾियनि था। 1924 ईस्वी में साध बेले जी तारीख़ बाबति हिकु किताब अंग्रेज़ी में छपियो हो ऐं ॿिया सिंधी, गुरमुखी ऐं संस्कृत में छपिया हुआ, जिन में सिंधु नदी जी पवित्रता ते ज़ोर भरियो वियो हो। अॾावती अदबी ऐं माली तौरु अलहदगी जी पूरी कोशिश कई वई। दरिया जे किनारे ॾुख जी हालति में वेठल सिजादा नशीन उहो तस्लीम करे थो त ज़िंदा पीर बाबति उन तकरार सां सभ खां घणो नुक़सानु मुस्लमाननि जो ई थियो। हूअ चवे थो त हाणे तमामु थोरा माण्हू इन दरगाह ते हाज़िरी भरण अचनि था। हुन वधीक चयो त हिंदू दौलतमंद हुआ, हुननि पंहिंजा मंदर जोड़ाया ऐं मुस्लमान ग़रीब हुआ, से मौजूदु अॾावतनि जी सार संभाल बि न करे सघिया। रही सही कसर 1956 में आयल ॿोड़ पूरी करे छॾी, जेका सभु कुझु पाण सां गॾु लोढ़े खणी वई। गादी नशीन मूंखे संदन शुजरो बि ॾेखारियो, जेको हज़रत आदम अलैहिस्सलाम खां शुरू थिए थो ऐं उहो सिलसिलो अॻिते वधंदो इस्लाम जे पहिरें ख़लीफ़े खां थींदो सिंध ताईं पहुतो। हुन ॿुधायो त अरब खां सिंध अचण खां पोइ असां पंहिंजा नाला बि सिंधियुनि जहिड़ा रखिया ऐं मक़ामी आबादी में ज़िम थी वियासीं। हुन ॿुधायो त संदन वॾनि मां हिक जो नालो निम बंदो हो, जेको ख़ालिस सिंधी नालो आहे। जीअं त हिंदूअ विया त उन मां मुस्लमाननि खे को बि फ़ाइदो न पहुतो ऐं उन जे नतीजे में हिंदू पंहिंजे क़दीम रिवायतुनि ॾांहुं मोटणु लॻा ऐं बज़ाहिर ईअं लॻे थो त उनजो वॾो कारण ज़िंदा पीर वारो तकरार हो। क़दीम यादगारनि, मज़ारनि, रिकॉर्ड ऐं यादगिरियुनि जो जाइज़ो वठंदे आउं सोचणु लॻियुसि त आख़िर अंग्रेज़नि खे अहिड़नि हंधनि ताईं हिंदू माण्हुनि खे बेदख़ल करण सां कहिड़ो फ़ाइदो पहुतो। हिंदू ऐं मुस्लमान त 800 सालनि खां उते गॾिजी इबादत ऐं पूॼा पाठ कंदा हुआ। अंग्रेज़नि खे उन विरहाङे मां छा मिलियो? हुननि हिकु धुर खे बेदख़ल करे ॿिए खे मालिक छो बणायो? अहिड़े क़िस्म जूं कारवायूं हुयूं जिन जे करे अंदरूनी तौरु पाकिस्तान तहरीक वधीक सगारी थी ऐं उनखे उसरण जो मौक़ो मिलियो। शायदि 1880 वारी अंग्रेज़नि जी उहा कारवाई विरायो ऐं हुकूमत करियो जो बहितरीनु नमूनो बि आहे। आउं दरिया जे कप ते वेही दरिया जे पाणी ते तरंदड़ अछनि सड़नि वारियूं ॾिसण वक़्तु इहो ई सोचे रही हुयसि त हिकु मामूली विरहाङो कीअं सदियुनि ताईं ॿिनि बिरादरियुनि खे मुसलसल विरहाईंदो रहियो। बाक़ी रहिया ज़िंदा पीर जा मलंग, से काल बि भंग पीअंदा हुआ ऐं अॼु बि उहा ई घोट घोटां लॻी पई आहे। ख़्वाजा ख़िज़र जे मक़बरे ऐं साध ॿेले जे मंदर जे विच में मुहाणा अॼु बि ॿेड़ियुनि ते सिंधु नदी में रहनि था। सड़न ऐं सखाननि ते हलंदड़ उहे ॿेड़ियूं अॼु बि उन हालति में आहिनि जंहिंमें मोहन जे दड़े जी 5000 साल पुराणे मोहरनि में नज़र अचनि थियूं। मुहाण जो तालुक़ सिंधु सभ्यता जी तारीख़ खां अॻु वारे दौर सां आहे ऐं अॼु संदन नसल बाबति जंहिंखे जेका राय वणे सां ॾेई सघे थो, पर हक़ीक़त खे त रद्द नथो करे सघिजे। 1940 जे हिकु मैगज़ीन सिंधियन वर्ल्ड जी रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त ॿोॾ जी मुद में ख़्वाजा ख़िज़र ॿेड़ियातनि जो मुहाफ़िज़ आहे। अॼु बि फ़क़ीर ऐं मुहाणा उहो ई चवनि था त ज़िंदा पीर दरिया जो बादशाह आहे। हूअ पाणी में रहे थो ऐं दरिया संदसि हुकम ते वहे थो। हूअ जीअं चाहे तीअं करे सघे थो। गुज़िरियल 60 सालनि दौरान मुहाण जी ज़िंदगी में बि वॾी तब्दीली आई आहे। डेमनि जी अॾावत सां पाणी जा वहिकरा घटिया आहिनि त मथां वरी तामीर थींदड़ हाईवेज़ ऐं उन ते डोड़ंदड़ रंग बिरंगी ऐं तेज़ रफ़्तार ट्रकनि जे करे मुहाणा ऐं ॿेड़ियाता मुतासिर थिया आहिनि। मुहाणनि जनरल ज़िया जे दौर ते छिती तनक़ीद कई ऐं संदन चवणु आहे त अफ़गान मुजाहिदनि जे नाले ते सिंध में बि हीरोन ऐं क्लाशनकोफ कल्चर पैदा थियो ऐं दरिया सफ़र जो सफ़र ग़ैर महफ़ूज़ बणिजी वियो। उहे अहिड़ियूं तब्दीलियूं आहिनि जिन मुहाणनि खे पाणी खां परे रहण ते मजबूर करे छॾियो आहे। अॼु बि दरिया जे किनारनि ते कचे वारे इलाइक़े ते मक़ामी ज़मींदार ऐं वॾेरनि जी हुकूमत आहे, जेका हुननि पंहिंजे पालतू धाड़ेलनि हवाले ज़रिए क़ाइमु कई आहे। हाणे सखर खां हेठि मुहाण लाइ दरिया में सफ़र करणु अणांगो बणिजी वियो आहे। बहरहाल हिन वक़्तु कचे मां काठ आणण लाइ मुहाणनि हिकु मुहिम शुरू कई आहे। मुमकिन आहे त साध ॿेले जे भरपासे में वरी बि उहे चंड जहिड़ी शक्ल वारियूं काठ जूं ॿेड़ियूं नज़र अचनि। के क़दुरु ॿेड़ियूं ठाहिण जो कम बि शुरू थियो आहे। ऐं रोज़ अची ॿेड़ियुनि जी तयारी जो उहो मंज़र ॾिसंदी हुयसि। जॾहिं बि का ॿेड़ी तयारु थी वञे थी त उनखे दरिया में लाहिण लाइ
बाक़ाइदा जशन मल्हायो वञे थो, इबादतूं कयूं वञनि थियूं, दुआऊं घुरियूं वञनि थियूं ऐं ख़ूब हुल हंगामो थिए थो। मुहाणनि खे हिते चइनि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि सां सॾियो वञे थो, यानी मुहाणा, मलाह, मीरबहर ऐं मीराणी। ख़्वाजा ख़िज़र जे भर में रहंदड़ हिकु मुहाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं कंहिं मुहाणे खे अछो काटन जो वॻो पातल हुजे ऐं खीसे में नोट हुजनिसि त पोइ हू मीराणी सॾाईंदो। मीराणी दौलतमंद आहिनि ऐं हुननि ॿेड़ियुनि ते रहणु छॾे ॾिनो आहे। अॼुकल्ह अक्सर मुहाणा वॾे फ़ख्र सां पाण खे मीराणी सॾाइनि था, ॿारनि खे स्कूल मोकिलिनि था, दरिया खां परे रहनि था ऐं संदन घर बि पका आहिनि। मुहाणा जेतिरो दरिया खां परे थिया आहिनि ओतिरो ई वधीक रिवायती इस्लाम सां वेझा थिया आहिनि ऐं दरिया में ज़िंदा पीर बाबति संदन अक़ीदा बि तब्दील थिया आहिनि। पर उनजे बावजूदि अॼु बि पाकिस्तान में दरिया जी ताक़त ऐं इस्लामी अक़ीदा गॾु गॾु हलनि था। हिकु सुबुह जो आऊं ख़्वाजा ख़िज़र जी दरगाह जे साम्हूं दरिया जे कप ते मुहाण जे हिकु कुटुंब सां चांहि पी रही हुयसि त मूं ॾिठो त हिकु औरत माठी दरिया में वेझी रही हुई। हुनजा कपिड़ा ऐं डिघा कारा वार पाणी में पुसियल हुआ। पोइ हुन पंहिंजा पुसियल वार वेढ़े छॾिया ऐं ॿिया कपिड़ा पाता ऐं पोइ हिकु मुहाणे खे दरिया जे विच में वठी वञण लाइ सॾु कयो। हिकु नौजवान मुहाणे परवेज़ जी उहा ड्यूटी हुई त हू सुखा खणी वेंदड़ मुहाणियुनि खे संदन मर्ज़ी जे हंध ते पहुचाए। अॻिते वधियो ऐं उहा मुहाणी उन ॿेड़ी में चढ़ी वेठी। ॿेड़ी जॾहिं दरिया जे विच में पहुती त उहा औरत उथी बीही रही ऐं ॻाढ़ी ऐं सुनहरी पटियुनि में वेढ़ियल कपिड़ा हुन दरिया में उछलाया ऐं पोइ उन्हनि जे ॿुॾण जो इंतज़ारु करणु लॻी। जीअं ई उहे कपिड़ा दरिया में ॿुॾी विया त उहा औरत ओचितो गोॾनि भरे चुकी ऐं दरिया मां पाणी भरणु लॻी। हू जॾहिं वापसि आया त मूं पुछो, तव्हां छा पिया कयो? परवेज़ हुन औरत जी तर्जमानी कंदे उर्दू में ॿुधायो, हिन औरत जो ॿारु बीमार आहे ऐं असीं दरिया जे विच मां वधीक साफ़ ऐं शफ़ा ॾींदड़ पाणी भरणु विया हुआसीं। हुन ॿुधायो त उहो पाणी तव्हांजे नमकीन सरकारी पाणी खां चऊं ते वधीक ताक़तवर ऐं शफ़ा ॾींदड़ आहे। हुन औरत चयो, दरिया खे भेटा ॾियण सां सवाबु मिले थो। तव्हां दरिया में छा उछलायो? मूं पुछो। परवेज़ चयो, क़ुरान। मूं हैरत मां चयो, तव्हां दरिया में क़ुरान उछलायो? आउं सोचणु लॻियुसि त हिते त इस्लाम अञा बि क़दीम पूॼा जे तरीक़नि सां सराहियल आहे। मतिलबु त दरिया जी पूॼा खे अॼु बि एतिरी अहमियत आहे। क़ुरान खे दरिया में उछलाइणु मुंहिंजे लाइ हैरत जो बाइसु हो। मुंहिंजे हुन सुवाल ते औरत चयो, तूं लिखंदड़ पढ़ंदड़ औरत आहीं, उहे ॻाल्हियूं तोखे सम्झ में न ईंदियूं। गुरु नानक लिखे थो, ए ख़ुदा, तूं हिकु वसीह दरिया आहीं। तूं ई हर शइ खे ॾिसी ऐं ॼाणी थो। आउं हिकु मामूली मच्छी कीअं थो ॼाणे सघां तुंहिंजी गहराई ऐं तुंहिंजे ॻुझ खे। पुरपेच दरिया जेके पंजाब जा मुहाफ़िज़ आहिनि डेम जोड़े उन्हनि जा रुख मटाया विया। संस्कृत जी क़दीम पुस्तनि में उन्हनि जी साराह कई वई। उहे दरिया जेके मुग़लनि जे क़िलनि जे चौधारी खंदकनि वांगुरु वहनि था। सिख गिरवान उते ई निर्वाण हासिलु कयो ऐं गुज़ारे विया। उहे दरिया जेके अफ़गान ऐं मक़दूनी मुहिम जो ई पार कया। दरिया जिन ते क़ौमनि में जंगियूं लॻियूं। दरिया जिन ते क़ौमनि में जंगियूं लॻियूं। पंजाब जो मतिलबु आहे त 5 पाणी या 5 नदियूं। उहे नदियूं अची सिंधु नदी में छोड़ कनि थियूं। ब्यास, सतलज, रावी, चनाब ऐं झेलम उहे 5 नदियूं आहिनि जेके पंजाब जी सुञाणप आहिनि। उहे नदियूं ज़मीननि खे सिराब कनि थियूं ऐं ज़रायत जो बुनियादु आहिनि। उहे दरिया जे इंडस या हिंडस में छोड़ कनि था। तॾहिं त 5 दरिया, 5 निमाज़ूं या इबादतूं ऐं 5 दरवेश जहिड़ा मुहावरा वजूद में आया। हिकु हिंदू वकील मूंखे ॿुधायो त असांजे मंदरनि में 5 ॾीआ ॿारिया वञनि था। पंजाब जे ज़रई ऐं सूफ़ी कल्चर में 5 पीरिया अहिड़ो हंधु आहे जेको 5 शिया जोधनि सां तालुक़ु रखे थो। सिख मत में बि 5 अहम अदद आहे ऐं उहो धर्म पंजाब खां ई शुरू थियो। गुरु नानक चयो हो, आउं 5 शीन जो मजमू आहियां। आख़िरी सिख गिरोह गोबंद ख़ालसा तहरीक जी शुरूआत लाइ बि 5 सिख जोधनि जी चूंड कई ऐं पोइ पंहिंजी ख़ालसा तहरीक खे 5 निशानियूं ॾिनियूं जेके सिख शाही जी अलामत बणियूं। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त पंजाब जे उन्हनि 5 नदियुनि मां टिन जो वजूद ई न रहियो आहे। जेकॾहिं पाकिस्तानी पंजाब जो रूह उहे नदियूं हुयूं जेके रुख मटाए वियूं।
त सिख बि पंजाब जो रूह ई हुआ जेके पोइ लड़ प्राण करे विया। 1947 में पाकिस्तानी पंजाब में सिखनि लाइ का बि जाइ न रही ऐं हू लड़ प्राण करे विया। नए नक्शे में सिख पंजाब जी गादी अमृतसर थी वई, पर अहम माग पाकिस्तान में रहिया, जिन में रंजीत सिंह जो लाहौर वारो मक़बरो ऐं गुरु नानक जो ॼम जो हंधु, जंहिंजी हैसियत सिखनि लाइ वेटिकन सिटी जहिड़ी आहे, सो बि पाकिस्तान में ई आहे। उन विरहाङे खां पोइ भारतीय सिखनि पंहिंजे अरदास यानी इबादत में हिकु आख़िरी जुमिले जो इज़ाफ़ो कयो। ख़ालसा मुफ़ादनि लाइ झुको ऐं अर्ज़ु करियो त असांखे नानकाना साहिब ऐं ॿियनि धर्मी मागनि ताईं अचणु वञण ऐं उन्हनि जो इंतिज़ाम हलाइण जी आज़ादी मिले, आज़ादी पंहिंजे पंथनि ताईं पहुची सघूं। उहो जुमिलो गरजण ऐं धार थियण जे सुख ऐं अज़ाब जो मज़हर आहे ऐं उनजी निशानदही गुरु नानक बि कई हुई त गरजण राहत ऐं धार थियण अज़ाब आहे। तोड़े जो विरहाङे खां पोइ पाकिस्तान में तमामु थोरा सिख बाक़ी वञी बचा, पर पंजाब जी सरज़मीन ते सिखनि जे दौर जा निशान अॼु बि मौजूदु आहिनि। अफ़गान ऐं पख्तूनख्वा जे सरहदी इलाइक़े पिशावर में बि सिख मौजूदु आहिनि, पर संदन गुरुद्वारनि जी हालति ख़राबु आहे। कोयटा में बि सिख मौजूदु आहिनि ऐं आउं जिते रहियसि उहा जाइ गुरदत सिंह रोड ते हुई। उहो रोड अञा ताईं उन सिख समाज सलूक जे नाले सां मनसूब आहे। पंजाब में भारतीय सिख यात्री अॼु बि ईंदा आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जग मशहूर किताब सिंधू जूं सल्तनतूं जी 5वीं क़िस्त। ही किताब जग मशहूर लेखका एलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां अमीं ॿुधी रहिया हुआ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। रेडियो वॉइस ऑफ सिंध पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ अहिड़ो इदारो आहे जेको मज़लूम माण्हू जो आवाज़ दुनिया ताईं पहुचाए थो। माली वसीला न हुजण जे बावजूदि सुजाॻी जो ही सफ़र जीअं जो तीअं जारी आहे। असीं अव्हांजी ख़िदमत में सचाई ते ॿधल उहे रिपोर्टूं ऐं उहे मालूमाती प्रोग्राम पेश कंदा आहियूं जेके ॿिया इदारा पेश नाहिनि कंदा। अमीं ॿुधंदड़ जेके सवनि न पर हज़ारनि जी तइदाद में आहियो, जेकॾहिं उहे असांजे प्रोग्राम जा लिंक शेयर कनि ऐं उन्हनि खे ॾिसनि त यूट्यूब ऐं फेसबुक वसीले सहायता जो ज़रियो निकिरी पवे ऐं इदारो पाण भरो थियण जी कोशिशि करे। उन करे अव्हांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु रखिजे थो त अव्हीं यूट्यूब ऐं फेसबुक ते असांजा प्रोग्राम ॿुधो शेयर करियो त जीअं सुजाॻी जो सफ़र वधीक सगारे नमूने सां जारी रही सघे। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻे दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।